ठारूशाह में वाक़िया कंदासीं। ठारूशाह में शागिर्दाणी के शादी जो आसो ॾेई जिनसी ज़्यादती ऐं ब्लैकमेल करण वारो मामलो। धरती टीवी ते ख़बर हलण खां पोइ DIG शहीद बनज़ीराबाद नोटिस वठी छॾियो आहे। जवाबदार इमरान राजपूत जे घर ते चढ़ाई दौरान 2 एहलकार यरगमाल थिया। वधीक नफ़री तलब कई वई आहे। पुलिस इमरान राजपूत खे गिरफ़्तार करण में नाकाम वई आहे। खबर के हवाले से अवां आगाह कंदा ठारूशाह का यह खबर अवां शेयर कंदा ठारूशाह में शागिर्दानी के शादी जो आसरो ॾेई जिनसी ज़्यादती ऐं ब्लैकमेल करण वारो मामलो जैसे धरती टीवी खबर हलण खां पोइ DIG शहीद बनज़ीराबाद नोटिस वरतो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां एक फिर आगाह कंदा तो धरती टीवी ते खबर हलण खां पोइ DIG शहीद बनज़ीराबाद नोटिस वरतो। जवाबदार इमरान राजपूत के घर ते चढ़ाई दौरान 2 एहलकार यरगमाल बनाए वरतो जॾहिं त वधीक नफ़री तलब की विया है। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर अकबर अली उजण असां सां लाइन ते मौजूद है। जी अकबर आगाह कजो छा तफ़सील आहिनि? ॿुधाईंदोला ठारूशाह करनाली माला में जिनसी ज़्यादती जो निशानो बनायल ऐं फहश तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि एहतजाजी जूं ख़बरूं धरती टीवी न्यूज़ नशर थियण बैदि सीशन जज नौशर फिरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद इरफान बलोच नोटिस वरितो आहे। SSP नौशर फिरोज़ जे हुकुम ते पुलिस मुबीना जवाबदार इमरान राजपूत जे गिरफ़्तारी लाइ संदसि घर ते चढ़ाई कई। जवाबदार दुर पुलिस मथां हमलो करे ॾिनो। 2 पुलिस एहलकार शाहिद कलोड़े ऐं रशीद कलोड़े खे यरगमाल बणाए पुलिस एहलकारनि खे तशदुद जो निशानो पिणु बणायो आहे ऐं हुननि जा कपिड़ा लीड़ियूं करे छॾियूं। जॾहिं त SHO पुलिस जा वॾा अटाला साण करे यरगमाल पुलिस एहलकार शाहिद कलोड़ो रशीद सोलंकीअ खे बाज़ाइब करायो जॾहिं त जवाबदार उन टाइम फरार थी विया। पुलिस जवाबदार इमरान राजपूत जे घर जो घेरो करे वरितो आहे। छिक ताण वधण करे नौशर फिरोज़ लाइन पुलिस मां पुलिस नफ़री तलब कई वई आहे। जॾहिं त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ पुलिस संदसि घर खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। ॿिए पासे राब्तो करण ते मुबीना जवाबदार जे भाउ ममताज़ राजपूत ॿुधायो त असां घर में शादीअ जो कार्ज रचियल हुयो त ओचितो पुलिस असांजे घर में औरतुनि ते तशदुद कयो जंहिं बैदि मुज़म्मत ते पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। जी अली अकबर वॾी महिरबानी आगाह करण लाइ।